नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काबिल में ख़बर ॾींदा हलूं त इंटर सर्विस इंटेलिजेंस ISI जो डायरेक्टर जनरल DG लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद अफ़गानिस्तान जे गादी वारे शहर काबिल पहुची वियो आहे। DG ISI सां गॾु आला सतह जो वफ़द बि काबिल वियो आहे। जनरल फैज़ मोहम्मद हमीद जी काबिल एयरपोर्ट ते तस्वीर बि साम्हूं आई आहे, जंहिंमें हिन जे हथ में चांहि जो कोप पकड़े रखियो आहे। ज़रीर मूजिब पाकिस्तानी वफ़द तालिबान जे अफ़गान शोहरी जी दावा ते काबिल जो दौरो करे रहियो आहे। लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद तालिबान अॻुवान सां पाक अफ़गान सिक्योरिटी ते ॻाल्हियूं कंदो। मुलाक़ात में पाकिस्तान अफ़गानिस्तान विच में इक़्तिसादी ऐं वापार लाॻापियल सिक्योरिटी समेत अहम ॿिनि तरफ़नि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। दौरे दौरान पाक अफ़गान सरहद जी सूरत हाल गॾियल सलामती जे मसइले ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। इन ॻाल्हि खे यकीनी बणायो वेंदो त फसाद पैदा कंदड़ दहशतगर्द तंज़ीमनि सूरत हाल मां फ़ाइदो न खणनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।